बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा है सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान। मानवारा साईं हाकिम अली शाह बुखारी साहब, हेठि पिंडाल में वेठल साईं गुलाम कादिर लाशारी साहब, साईं नूर मोहम्मद सुमरो साहब, साईं ताबिश बुखारी, साईं रजब राज भट्टी साहब, साईं खादिम सुमरो साहब, साईं सजाद सुमरो साहब, वफा यासीन आराई साहब, गुलजार कलोड़ो साहब, इजहार कलोड़ो साहब, वफा हाजन चारण साहब, खलील आरिफ सुमरो साहब, जमायत अली जांडियो साहब, साईं अब्दुर्रहमान बबर साहब ऐं ॿिया साईं रूह रुकनाई साहब ऐं असांजा अदरा जेके आहिनि स्पेशल पर्सन्स आहिनि, असांजा अदीब शाइर जावेद जरकणो आहे, आज़म छिड़को आहे, नाला बि जेके आहिनि ॾाढा अजीब त नाशिक आदिम साहब खिले थो, उनजा शागिर्द आहिनि। सभिनी दोस्तनि खे मां भलीकार चवां थो शाह साईं जे शेर सां जेको तव्हांजे अॻियां मां पहुचायो। अॼु जो ही जेको प्रोग्राम आहे हुयो त लेक्चर प्रोग्राम, ऐं मक़सदु बि साॻियो ई आहे जहिड़ी कचहरी जहिड़ो लेक्चर सिंधीअ खे खणी असां कचहरीअ खे लेक्चर में ई अंग्रेज़ी में चऊंसि खणी त को बेजान आहे। त साईं हाकिम अली बुखारी साहब खे असां अर्ज़ु कंदा रहंदा हुआसीं तक़रीबन 2015 खां वठी 2015 ई 2018 टिनि सालनि खां पोइ मस मस साईं खे जेको आहे करे राज़ी करे वरितो अथऊं, ऐं असांखे जेको ॾाढी ख़ुशी थी आहे जो साईं असां वटि आया आहिनि ऐं इन सिलसिले में लेक्चर ॾियण जे लाइ हीउ ज़िले दादू अदबी संगत जो ही प्रोग्राम आहे, हीउ टियों प्रोग्राम आहे माशाल्लाह जेको ज़िले अदबी संगत दादू जे तरफ़ां थी आहे। मानवारो असांजो कचहरी जो मोर जेको आहे साईं हाकिम अली बुखारी साहब स्टेज ते जेके वेही चुका आहिनि। सभ खां पहिरियां ई तव्हां सभिनी महिमाननि खे भलीकार चवण जे लाइ, भलीकार चवण खां अॻु में जेको ताबिश बुखारी खे मां गुज़ारिश कंदुसि त जेको आहे उस्ताद बुखारी एकेडमी तरफ़ां जेको आहे असांखे अजरक जो तोहफ़ो आहे जो साईं खे पेश कनि। सेक्रेटरी उस्ताद बुखारी एकेडमी साईं ताबिश बुखारी साहब। ताड़ी वॼाइण जाइज़ आहे। फोटो तो कट सजा दो मुंहिंजी कैमरा पे जो ने के भरियो पोइ मां तव्हां वठि ॾियो न कंहिं न त कोन ॾींदा न, मूंखे पंहिंजी पोस्ट रखणी हूंदी आहे न। सजा दे मुंहिंजी पहिरियों हा हीअं बस फोटो फोटो कर तव्हां हिते ई वेठो हुजे भला हिते ॻाल्हाए तो सामू वेहो सर जा मां हां आई पुरस्कार पेश करे आजिया जा लफ़्ज़ तव्हां दोस्तनि जे लाइ ज़िला राब्ता सेक्रेटरी जी हैसियत में त मां जेको आहे सिर्फ़ु अकेलो ई आहियां उहिदेदार जेको ज़िले ते आहियां। ॿिया सभु जेके आहिनि मुंहिंजा ॿाह ॿेली जेके दोस्त आहिनि त उहे असांजूं ब्रांचिस आहिनि, उन्हनि मां जेके कुझु ब्रांचिस असां वटि शरीक थियूं आहिनि, शाखूं जेके अदबी संगत जूं, उन में असांजी फुलजी शाख आहे, असांजी प्यारो स्टेशन जो साईं आहे न्याज़ इलाही साहब पहुता आहिनि, कंहिं भलीकार चऊं था, उहो प्यारो स्टेशन बि आहे। उन खां अलावा पाठ शरीफ़ बि आहे ऐं जोई जी नुमाइंदगी बि थी रही आहे ऐं दादू जी नुमाइंदगी थी रही आहे। जॉइंट सेक्रेटरी असांजो बीठो आहे, सेक्रेटरी साहब थोरो ॿाहिरि वियल आहे, इंशा ताला जेको पहुतो त उहो अची वेंदो ऐं काफ़ी जेके अदबी संगत जा जेके दोस्त ही सभु जेके वेठा आहिनि, आज़म छिड़के वारा, जावेद वारा, आशिक़ दादी वारा, ताबिश साहब कावींदे, सजाद ऐं ख़ुदि मां पाण बज़ाते ख़ुदि उहो अदबी संगत दादू जो जेको आहे मेंबर आहे साईं सरवर शेख साहब आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे ऐं उन्हनि जेको दोस्तनि सभिनी मूंसां तमामु सुठो सहकार कयो आहे। न त मां अकेलो माण्हू जेको आहे हॾो ॾेई हणाए त मालिक ॾे मुदिरा जेके प्रोग्रामनि ते वञूं था उते ख़र्च पका थियनि था, ॿियो सभु कुझु घरां करणा पवंदा। हीअ बि नालो आहे ऐं ख़िदमत करणी आहे इल्मु अदब जी, तंहिंजे करे असां जेको आहे हिन उहिदे ते जेके आया आहियूं ऐं असांखे का बि हिन में हासिलात जेका आहे सा न हूंदी आहे। हिननि दोस्तनि मुंहिंजी ॾाढी तमामु जेको आहे मदद कई आहे, बिना चवण जे जेको आहे मूंखे जेको आहे दोस्तनि चयो तूं प्रोग्राम कर, असां तो वेठा आहियूं
का बि ॻाल्हि जेका आहे थी असां जेको तोसां बांह मिली थी बीहंदासीं ऐं तुंहिंजी सपोर्ट कंदासीं ऐं मुंहिंजी सुठी सपोर्ट कई आहे साईं नूर मोहम्मद सुमरो साहिबु आहे, साईं गुलाम कादिर लाशारी, साईं रजब राज भट्टी, साईं ताबिश बुखारी साहिबु, उस्ताद बुखारी एकेडमी वारनि बि जेको आहे ताउन जेको आहे सो ॾिनो आहे ऐं ॿियूं जेके ब्रांचिस आहिनि ऐं ॿिया जेके इनफरादी तौर ते मलक वहीद साहिबु आहे, तारिक इमाम जोने जो साहिबु आहे ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि कंहिंजा नाला मां यादि नथा अचनि तकड़ में, उन करे सभिनी जेको आहे मूंसां ताउन कयो आहे। पोइ उन्हनि चयो एतिरे क़दुरु में त बाबा असां जेको बि आहे जेको खुटे असां जेको आहे भरण जे लाइ तयारु आहियूं, पर मूंखे वधीक जेको आहे आदत न हूंदी आहे। मां ॾिसंदो आहियां मुंहिंजो प्रोग्राम एतिरे मां थी वेंदो त मां उन खां ई दोस्तनि जेका मुंहिंजी हेल्प कई मां उन खां पोइ मूं कंहिं खां बि जेको आहे 5 रुपया कोन वरिता आहिनि। जेकॾहिं साबित में थिया त मां ॾंढ ॾोह करे ॾींदुसि त भई मुंहिंजी का रोज़ी रोटी न जेका ॻाल्हि हुजे मतिलबु एतिरा घणनि दोस्तनि खे इहो गुमान हूंदो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर मलिकार हा ककड़ बि सारी वेठो आहे, ककड़ ब्रांच जो उनजो बि जेको आहे वेठो आहे, खज़ानची असां वटि मौजूदु आहे, अब्दुरहमान बबर साहब वेठो आहे। माना 5-6 ब्रांचूं जेके थी वियूं अलाह जी महिरबानी सां। ऐं अॼु ॾींहुं बेड़ो आहे 27 तारीख़ आहे मोहतरमा जी शहादत जो ॾींहुं, उनजे करे जेको आहे पंहिंजो माण्हू काफ़ी जेके थी सघे थो विया हुजनि ओॾाई वसी ते विया हुजनि, अवामी लीडर हुई, उनजे करे बि इहो मसइलो थिए थो। बहरहाल अलाह जी महिरबानी सां तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया आहियो, घणा आया आहियो ऐं मुंहिंजे लाइ ॾाढी ख़ुशी आहे मूंखे त मुंहिंजे सॾ ते एतिरा दोस्त जेके कई आया आहियो। तव्हांजी हिकु दफ़ो ॿीहर महिरबानी, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। साईं हाकिम अली बुखारी साहिब जो मुख़्तसिर तारुफ़ आहे उहो मां तव्हांजे अॻियां पेश कयां थो, पोइ साईं जेके आहिनि पंहिंजी जेका आहे सा कचहरी जेका आहे शुरू कंदा। ऐं रफ़ सूरत में आहे किथे जा का ब्रेकूं लॻंदियूं त जेको आहे सो माज़रत सां। सिंध जो नाले वारो अदीब ऐं स्कॉलर साईं हाकिम अली शाह बुखारी वलद सैयद हाजर शाह बुखारी 15 फरवरी 1938 ईस्वी ते ॻोठ गुलाम चांडियो तालके ज़िले दादू में जनम वरितो। अदब इब्तिदाई तालीम वर्टिकुलर फाइनल गुलाम चांडियो स्कूल में पास करे गवर्नमेंट हाई स्कूल दादू में दाख़िल थियो। उन वक़्तु मैट्रिक जो इम्तिहान सिंध यूनिवर्सिटी वठंदी हुई ऐं 1957 ईस्वी में मैट्रिक जो इम्तिहान, 1965 ईस्वी में ग्रेजुएशन ऐं 1968 ईस्वी में MA आर्कियोलॉजी पिशावर यूनिवर्सिटी मां पास कयाऊं ऐं सभिनी में जेको आहे साईं जी ओवरऑल फर्स्ट डिवीज़न आहे। साईं जेका आहे सा हाई स्कूल जे दौरान इंटर ड्राइंग जो इम्तिहान पास कयो अथऊं। 1958 ईस्वी में कंहिं रेवेन्यू खाते में क्लार्क की नौकरी मिली जेका 1962 ईस्वी ताईं 4 साल जारी रही। उन खां पोइ वरी जोही शहर में डिस्ट्रिक्ट काउंसिल तरफ़ां हलंदड़ हाई स्कूल में 1964 ईस्वी खां 66 ईस्वी ताईं 2 साल मुलाज़मत कयऊं। 1969 ईस्वी में विफाक़ी खाते आर्कियोलॉजी में असिस्टेंट कस्टोडियन मुक़ररु थिया। 1982 ईस्वी खां 1995 ईस्वी ताईं यूनेस्को तरफ़ां मोहनजोदड़ो में प्रोजेक्ट डायरेक्टर तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनऊं। अहिड़ी तरह सां 14 फरवरी 1998 ईस्वी में रिटायरमेंट वरितऊं। रिटायरमेंट वठण खां पोइ बि हुकूमत सिंध सकाफ़त खाते संदनि ख़िदमतूं हासिल पे कयूं आहिनि। नौकरी दौरान खेनि सॼी दुनिया घुमण जो मौक़ो मिलियो जिते पिणु आर्कियोलॉजी जे हवाले सां सेमिनारनि कॉन्फ्रेंसुनि में शिरकत कयाऊं ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि पिणु मुल्क जी नुमाइंदगी कयाऊं। जीअं त साईं बुखारी साहिबु हिकु अहिड़े शोबे सां तालुक़ु रखनि था जिते सॼी सिंध जी तारीख़ दफ़न थियल आहे। पाण सिंध धरतीअ जे सचे सबूत हुअण करे आसार क़दीमा बाबति ऐं सिंध जे तारीख़ मुतालिक़ केतिरा ई मक़ाला ऐं मज़मून सिंधी उर्दू अंग्रेज़ी ज़ुबान में लिखी चुका आहिनि जेके सिंध जे मोतबर अख़बारनि ऐं रिसालनि में शाया थियल आहिनि। उन्हनि जो तादादु सिंधी ॿोलीअ में 10, उर्दू में 4 ऐं अंग्रेज़ी में 2 छा थी वियो बंद कर रेडियो हूंदो आहे न उहो चालू थी वियो आहे। रेडियो जी FM चालू थी वियो। FM थी ये तो बस मजेदार आवाज आ सजो बना ले प्रोग्राम कर
बंदि कयोसि भाई, बंदि कयोसि। बस चलियो वॾी केतिरे कान्हे हिन में साईं हाकिम अली बुखारी साहब जा 10 किताब छपियल आहिनि, जिन में 2 किताब अंग्रेजी में खीरथर ऐं कलोड़ा दौरे जी इमारत साज़ी ऐं ॿिया सिंधी में आहिनि। पाण मूसीक़ी ते हिकु सिंध ऐं बलोचिस्तान क़दीम आसारनि बाबति 5 लुग़तूं, क़दीम आसारनि जे इल्म बाबति सिंध बलोचिस्तान जे बारे में लुग़तूं 5 अदद आहिनि। उन खां अलावा परॾेही साज़न बाबति पिणु किताब ऐं हकीम न पर M.H. पंवर साहब असांजो एग्रीकल्चर वासो रखंदड़ M.H. पंवर साहब, उन जी जेका आहे आत्मकथा आहे उन जो बि तर्जुमो कयो अथऊं। साईं हाकिम अली बुखारी साहब सुर संगीत जा ॼाणू आहिनि, पाण बि ॾाढा सुरीला आहिनि। जवानी में स्टेज ड्रामनि में बि कमु कया आहियूं ऐं केतिरनि ड्रामनि जूं कहाणियूं बि लिखिया आहियूं। अॼु असां वटि कचहरी जा मोहर आहिनि। मां खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं शाइरीअ बाबति जेको बि कुझु पंहिंजी तयारी करे आया आहिनि असांजे अॻियां पेश कनि। साईं हाकिम अली बुखारी साहब तव्हांजी भरपूर तारीफ़। वेही साईं वेही न पोइ ॾिसण में न जेतिरो सघियो मथे हाल खे तवजो उस्ताद बुखारी जो शेर आहे, उनजी हिकिड़ी सिट आहे, लख शुक्राना हुस्न अज़ल जा, हुस्न अज़ल जो नौकर आहियां। वाह 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 वाह। मूंखे ज़रे घटि सभई दोस्त सुञाणो था, पर जेको नथो सुञाणे उहो पासे वारे खां पुछे खणी, ज़रूरत कान्हे का रूबरू तारुफ़ करण जी। अॼु जी ही कचहरी जेका आहे इन जो सबबु अजीब नमूने सां थियो, छाकाणि त ही का रिथियल प्रोग्राम न आहे। ही को शायदि मां सम्झां थो त ख़लील जी हिते ॾींहुं पियो को मल्हायोसीं, उन में मूं इहा ॻाल्हि कई त मूं वटि कुझु क़ब्लज़ तारीख़ जा शेर पियल आहिनि जेके अॼु मूंखां विसरी विया आहिनि, न त खणी अचां हा। ॿुधो आहे तव्हां त ईसवी सन खां अॻु में शाइरी कीअं थींदी हुई। इन ॻाल्हि ते पोइ वरी मां त ॼण सम्झो ॻाल्हि करे वरी विसारे छॾी, पर रजब आज़ाद उन ॻाल्हि खे न छॾियो, लॻो रहियो। हा, हाणे अॼु सची पची त ॾाढो दिलि चवे थी त घणो ॻाल्हाइजे, रुगो शाइरी ते न, पर जंहिं दौर में असां रहूं था न, साइंस ऐं टेक्नोलॉजी जो दौरु, उन हवाले सां ॻाल्हाइजे। असां सभु हाफ़िज़ आहियूं, आलिम न आहियूं। असां सभई जेके माण्हू आहियूं ज़रे घटि हाफ़िज़ आहियूं, पर आलिम न आहियूं। मां हुनजो हिकिड़ो मिसाल ॾियां त हिकिड़ो उस्ताद प्राइमरी जो जेको 20 साल पढ़ाए थो, उन खां तव्हां पुछो त अखर जी वस्फ़ ॿुधाए, यादि कान्हेसि, ख़बर कान्हेसि। माना हू अखर पढ़े थो, अखर पढ़ाए थो, 20 सालनि खां अखर पढ़ाईंदो आयो आहे, पर हुनखे अखर जी वस्फ़ जी ख़बर न आहे। माना असां आलिम न आहियूं। तव्हां शाइर आहियो, तव्हां शाइरी कयो था, शाइरी तव्हांजी सुञाणप आहे। मां शाइर न आहियां, मां अदीब न आहियां। आर्कियालॉजी मुंहिंजी सुञाणप आहे, ऐं मूंखे इहा ख़बर न हुजे त आर्कियालॉजी छा आहे, पोइ बाक़ी छा बचो। सही आहे। तव्हां शाइर आहियो, तव्हां खां जेकॾहिं पुछिजे दादा शाइरी जी वस्फ़ ॿुधाए, तव्हां न ॿुधायो त पोइ तव्हां आलिम कहिड़ा आहियो। माना तव्हां हाफ़िज़ त आहियो, पर शाइर आहियो, पर शाइरी छा आहे तव्हांखे ख़बर ई कान्हे का। त पोइ हाणे इहो त माना तव्हां इहो लफ़्ज़ मूं सही ॻाल्हायो, इन जो गौर कयो। त असां हाफ़िज़ आहियूं, पर असां आलिम न आहियूं। हिकिड़ी कचहरी थी हिते, वरी उनखे मां दोहरायां थो। मां दोस्तनि खे चयो त सच छा आहे, दोस्त वेठा आहिनि हिते,
उहे के बि दोस्त कोन ॿुधाए सघियो। जेके ॻाल्हियूं ॿुधायूं मूं चयो भाई सच त न आहे, इन ते त कई राय आहिनि जुदा जुदा आलमनि जा, त इहो सच कीअं थियो? सच जेको आहे त सच हुजणु खपे न। त तव्हांखे वरी जेकॾहिं मां साॻियो सुवालु कयां त तव्हां मां कंहिंखे ख़बर कान्हे त सच छा आहे। इन ते ॾुख न करण जी खपे, इन ते अफ़सोस करणु खपे। अफ़सोस करणु खपे त इहे ॻाल्हियूं असांखे अचणु खपनि। तव्हां दादू ज़िले ऐं नौशहरे जा माण्हू जेके आहियो, सिंध जा मञियल अदीब ऐं ॿोली जा माहिर आहियो। हितां जी ॿोली सॼी सिंध जी मोतबर ॿोली आहे। असां ओतिरो कमु न कयो आहे, असांखे कमु करणु खपे। पर हाणे ॿियूं घणियूं ॻाल्हियूं छॾे शाइरी जे हवाले सां था अचूं त तव्हां ॾिसो त शाइरी जे हवाले सां बि केतिरियूं ॻाल्हियूं असां वटि ईअं आहे ॼण त बसि हिकिड़ो रवाजु आहे, हिकिड़ो दस्तूर आहे। शाइरी खे अॼु असां 5 कड़ियुनि में बयानु कंदासूं। कहाणी जेका आहे दोस्त सम्झनि था, हफ़्तो खनि अॻु में मां कराची में हिकिड़ी कॉन्फ्रेंस अटेंड कई हुई। 3 ॾींहं कॉन्फ्रेंस हुई ऐं कहाणी ते हुई। त कहाणी छा आहे? 3 ॾींहं आलिम हा, सभिनी पंहिंजे पंहिंजे नमूने सां ॻाल्हायो। ऐं असां वटि कहाणी माना लिखत वारी न, दास्तान गोई। अॻे जेके माण्हू ॻाल्हियूं खणंदा हुआ, किसा जेके खणंदा हुआ न, उन ते 3 ॾींहं कॉन्फ्रेंस हुई। अॼु असां राग जी इन जी शाइरी जी कहाणी बयानु कंदासूं। त शाइरी जी कहाणी खे मूं पंहिंजे इल्म आहर, छो त मां शाइर न आहियां, इहो बि सम्झी छॾियो। मां शाइर बि न आहियां, मां अदीब बि न आहियां, पर मुंहिंजो इन्हनि ॿिन्ही धुरियुनि सां लाॻापो, वास्तो, दोस्तियूं, मोहबतूं आहिनि। तंहिंजे करे कुझु पतो बि आहे। पर ही इल्मी ॻाल्हि आहे, ही सचपच त फ़नी ॻाल्हि न आहे। छो त शाइरी बज़ाते ख़ुदि फ़न आहे, शाइरी बज़ाते ख़ुदि फ़न आहे ऐं शाइरी फ़न लतीफ़ आहे। पर मां जेका ॻाल्हि कयां थो उहा फ़न जे हवाले सां न, पर साइंस ऐं फ़िक्री अंदाज़ सां। त इन कहाणी जूं 5 कड़ियूं आहिनि। पहिरीं कड़ी आहे आवाज़। आवाज़ छा आहे? बज़ाते ख़ुदि इहो त हिकिड़ो इल्म बि आहे। तबियात में हुन जी वस्फ़ बयानु थियल आहे। लहरूं आहिनि जेके शयुनि जे चुरपुर या टकराइजण सां पैदा थियनि थियूं। 2 सबब थींदा आहिनि, या शयूं चुरपुर कंदियूं आहिनि या शयूं टकराए बियूं आहिनि। त उन सां हवा में जेके लहरूं पैदा थींदियूं आहिनि उहे आवाज़ जी सूरत वठंदियूं आहिनि, जेके असांजे समाज ते पहुचंदियूं आहिनि। नंढड़ी ॻाल्हि आहे, पर किसो उतां शुरू थो थिए। छो त जेकॾहिं आवाज़ ई न आहे त बसि पोइ ॻाल्हि ख़तमु आहे, बाक़ी पोइ छा बचियो? आवाज़ खां सवाइ त कुझु कोन थींदो। आवाज़ 2 क़िस्मनि जा थियनि था। हिकिड़ा उहे जेके मौजूदु आहिनि फितरत में, हिकिड़ा उहे जेके पैदा कजनि था। मतिलबु सची ॻाल्हि आहे त ॻाल्हियूं गौर सां ॿुधण जहिड़ियूं आहिनि, कम जूं आहिनि। ऐं इहे ॻाल्हियूं आलमाणा आहिनि। जॾहिं का ॻाल्हि आलमाणी निकिरंदी त इहे ॻाल्हियूं बयानु थींदियूं। माना हिकिड़ा आवाज़ पैदा थियनि था, हिकिड़ा आहिनि मौजूदु। आवाज़ जी हिकिड़ी ॿी सूरत जेको अॼु बयानु कंदासूं हींअर, इन खां पोइ हुई आहे साइंसी वस्फ़ा। इन खां पोइ जेका ॿी ॻाल्हि बयानु थींदी उहा इहा त कुदरत हर साह वारे खे आवाज़ ॾिनो आहे।
उहा वदीयत आहे, अलाह जी तरफ़ां ॾात आहे। हर साह वारे खे पंहिंजो पंहिंजो आवाज़ु आहे जेका हुन जी सुञाणप आहे, जंहिंमें हू पंहिंजा जज़्बा, जंहिंमें हू पंहिंजूं ज़रूरतूं बयान बि करे थो, पर उहे हुन जी ज़ात वारा सम्झनि था, असां नथा सम्झी सघूं। माना अॼु असां उन आवाज़ खे था खणूं, उहो आवाज़ जेको वदीयत आहे, हर साह वारे में अलाह साईं पैदा कयो आहे या उन खे ॾिनो आहे ॾात तौरु। साइंसी अंदाज़ सां या अंदाज़े मूजिबि इंसान जी तारीख़ जेका इर्तिक़ाई आहे उहा तमामु डिघी आहे, पर ईअं खणी सम्झो जेतिरी बि आहे उन जो वधीक बयानु करण जी हरू भरू यानी टेक्नोलॉजी में वञण जी ज़रूरत कान्हे। टेक्निक में जेतिरी बि आहे इंसान जी ज़िंदगी अलाए कॾहिं खां, त हुनखे हिकिड़ो आवाज़ु कुदरत ॾिनो, पर यादि रखो उहो आवाज़ु इहो न हो जेको हींअर तव्हांजो आहे। उहो आवाज़ु ईअं हो जीअं जानवरनि जो आवाज़ु आहे। जानवरनि खे पंहिंजा पंहिंजा आवाज़ आहिनि, माण्हू खे बि पंहिंजो हिकिड़ो आवाज़ु हो। पोइ जानवर उन आवाज़ में असां उन खे अंग्रेज़ी में मॉड्यूलेशन चवंदा आहियूं, याने फेर गेर उन में करे थो। तव्हां मिसाल कंहिं कबर खे कांइ खे गेरे खे ॿुधंदव त हू 2 3 4 ॿोलियूं थो करे, हिकिड़ी नथो करे। पंहिंजे ज़रूरत हर ॿोलियुनि में तब्दीली करे थो, उन्हनि खे मॉड्यूलेट थो करे। साॻी तरह सां इंसान बि पंहिंजे आवाज़ खे कोशिशि कई आहे तब्दील करण जी पे, ऐं उहो आवाज़ु तब्दील छाजे लाइ थो थिए, छो थो थिए, उन जी हिकिड़ो मिसाल ॿुधी वठो। पखी सभु पखी आहिनि, पर तोतो ऐं मैना कुझु असांजे आवाज़नि जो नकुल कनि था, यानी उन्हनि में इहा सलाहियत आहे। इहा सलाहियत बयानु करे पोइ थो मां कयां त माण्हू कीअं इन आवाज़ ताईं पहुतो आहे। हर उहो पखी आवाज़ में मॉड्यूलेशन करे थो जंहिंजी चुंब हीअं आहे, याने हिकिड़ो किनारो हीअं आयो अथसि, ॿियो किनारो हीअं आयो अथसि, विच ते हुनखे ख़ाल आहे, विच ते हुनखे पोलार आहे, जंहिंमें हुन जी ज़ुबान चुरे थी। जेकॾहिं ॼाड़ियूं हीअं हूंदियूं त ज़ुबान न चुरंदी, पर जंहिंजूं हीअं ॼाड़ियूं आहिनि उन्हनि जी ज़ुबान अंदरि चुरे थी, ऐं ज़ुबान जेका आहे उहा आवाज़ खे मॉड्यूलेट थी करे। असांजो जेको वात आहे उन में असांजी ज़ुबान ऐं असांजे काकड़ो जेका चुरपुर करे थो, उहो आवाज़नि खे मॉड्यूलेट थो करे। हाणे इन आवाज़ जा हिकिड़ो इहो ॿुधोसीं कुदरती आवाज़, ॿियो मॉड्यूलेशन ऐं प्रैक्टिस जे करे ॿियो आवाज़। उन आवाज़ जी हिकिड़ी सूरत ऐं आख़िरी सूरत जेका आहे सो आहे अलाव, यानी मॉड्यूलेट थी ऐं आयो जंहिंखे अंग्रेज़ी में स्पीच चइबो आहे। स्पीच जे लेवल ताईं अची वियो, यानी हाणे हू के लफ़्ज़, के फ़िक्रा, के जुमिला चई पियो वञे, अलाव हुन में पैदा थियो ऐं उन मां ॿोली पैदा थी। अलाव जा आख़िरी सूरत जेका आहे सा ॿोली आहे। अच्छा, ॿोली ते बि अॻु में ॻाल्हाए आयासीं त ॿोली जानवरनि खे बि आहे, ॿोली इंसान खे बि हुई, ॿोली इंसान वटि बि आहे हाणे हुन जी सूरत ॿी आहे। ऐं उन ॿोली में असां शाइरी था कयूं, इन ई ॿोली में जेका असांखे हींअर पहुती आहे, जे तरक़ी कंदे कंदे इन में असां शाइरी था कयूं। हाणे इन विच ते मां हिकिड़ी विषय छॾे आयुसि जेका उन खे बयानु करे वञूं त पहिरीं त अवां दोस्तनि खां जेकॾहिं मां पुछां त भई शाइरी छा आहे, तव्हां वधीक सम्झो था ॻाल्हि खे,
कचहरी जो रूप तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हुन में हिसो वठो त शाइरी छा आहे। कचहरी पोइ थींदी न, दादा तव्हां ॿुधायो साईं हिन शइ खे शाइरी था चऊं, हिन खे शाइरी था चऊं, हिन खे शाइरी था चऊं। त जेकॾहिं तव्हां हुन में हिसो वठो त बहितर आहे, भला जेकॾहिं न त शाइरी जी हिकिड़ी वस्फ़ आहे, उहा तव्हांखे बरज़बान यादि हुजणु खपे, छो त तव्हांजी सुञाणप आहे शाइरी, मुंहिंजी सुञाणप न आहे। मुंहिंजी सुञाणप ॿी आहे, पंहिंजनि वटि मुंहिंजी सुञाणप आहे, सम्झनि था थिए माण्हू, पर तव्हां दोस्त जेके आहियो शाइर आहियो, तव्हांजी सुञाणप शाइरी आहे। तव्हांखे इहो ज़रूरु यादि हुजणु खपे त शाइरी छा आहे। जेकॾहिं को दोस्त ॿुधाए त महिरबानी थींदी, मुंहिंजी मदद थींदी, भला जे न त ऐं नंढड़ी वस्फ़ आहे, वॾी कान्हे का, तमामु नंढड़ी आहे, पर उहा उस्तादनि जी घड़ियल आहे, उहा आलमनि जी ठहिरायल आहे, तंहिंजे करे उहा नंढी सही पर उहा मुकमल आहे ॼण त। शाइरी ॿोलीअ जी मख़सूस उरूज़ी तरबियत आहे, तरतीब आहे। शाइरी ॿोली जे मख़सूस उरूज़ी तरतीब आहे, जंहिंमें ख़्यालनि, जज़्बनि ऐं नज़रियनि जो इज़हार थिए थो। केतिरी मुख़्तसर आहे, केतिरी आसान आहे, पर आलमाना आहे। जॾहिं बि को माण्हू तव्हांखे पुछे, तव्हां हुनखे ॿुधाईंदव त हिन में सभु शयूं समायल आहिनि। वरी था ॿुधूं, शाइरी ॿोली जी, पहिरीं त ॿोली आहे, पोइ उरूज़ी तरतीब, इल्मु उरूज़ जेको शाइरी जो आहे, जंहिंमें तव्हांजा बहर, वज़न, सनतूं, सनफ़ूं सभु अची वञनि, उन्हनि जी तरतीब। उरूज़ी तरतीब जंहिंमें ख़्यालनि, जज़्बनि ऐं नज़रियनि जो इज़हार थिए थो। इहा ॻाल्हि जेतिरा दफ़ा चइजे चई सघिजे, पर न त तव्हां इल्म वारा आहियो, लिखी बि सघो था, यादि बि करे सघो था। हाणे उन शाइरी ते था अचूं। शाइरी खे सभिनी आलमनि जेके फ़लसफ़ी आहिनि या समाजियात जा माहिर आहिनि या अदबियात जा ॼाणू आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ नमूननि में उन ते राय ॾिनी आहे। मिसाल ॿ टे जार करे वठूं, चवनि था त शाइरी या शाइरनि जी पैरवी गुमराह कंदा आहिनि। हिकिड़ो रायो आहे, तमामु मोतबर रायो आहे, ॾींदा आहिनि, कंदा आहिनि, क़ुर शरीफ़ जो त शाइरनि जी पैरवी गुमराह कंदा आहिनि। हाणे इन जुमिले खे हिकिड़ो फ़लसफ़ी अंदाज़ बि आहे, हिकिड़ो हुनजो ज़ाहिरी लफ़्ज़ी आहे अंदाज़, ॿियो हुनजो हिकिड़ो फ़लसफ़ी अंदाज़ बि आहे त पैरवी गुमराह कंदा न, ॿियो केरु कंदो? जेकॾहिं शाइरी जी पैरवी कंदा त जेके हूंदा छा चवंदा आहिनि गुमराह, उहे कंदा न, जेके अॻई राह वारा आहिनि उहे छो कंदा शाइरनि जी पैरवी? हुननि खे त राह अॻई आहे। माना इहो जुमिलो सही आहे इन हवाले सां त शाइरनि जी पैरवी गुमराह कंदा आहिनि, यानी जेके गुमराह हूंदा आहिनि उहे ई शाइरनि जी पैरवी कंदा आहिनि। यानी इहो हुनजो ॿियो नुक़्तो नज़र आहे। पर जेकॾहिं ॿियो को आम नमूने में ॻाल्हाए त शाइरनि जी पैरवी गुमराह कंदा आहिनि, माना उहे भुरियल हूंदा आहिनि जेके कंदा आहिनि। इहो आहे। ॿियो आहे, उहो बि अरबी जो मक़ौलो आहे, अशोरा तलामीज़ुर रहमान, शाइर ख़ुदा जा शागिर्द आहिनि। वॾो लक़ब आहे, ख़ुदा जा शागिर्द हुजणु नंढड़ी ॻाल्हि थोरी आहे। टियों आहे त
शाइर रुगो अजाई ॿोली अजाया लफ़्ज़ या उनखे छा चइबो आहे मुबालगो कंदा आहिनि। मुबालगो हूंदो आहे शाइरी में। असांजो हूंदो हो सुरहियो साहिबु गुज़ारे वियो, रहीम बख़्श सुरहियो लाड़काणे जो उस्तादु हो एजुकेशन जो। उन जो मां हिकिड़े दफ़े तक़रीर ॿुधी हिकिड़े हंधि। सो चाक खणी बोर्ड हो, सो उन ते हिकिड़े माण्हू जी शकिल कढियईं। उन खे चयईं दादा इन जो इहो महबूब आहे सम्झो तव्हांजो, इन जा वार जेके आहिनि से कारीहर नांग जहिड़ा आहिनि, पासे में नांग ठाहियईंसि। इन जा ॻल जेके आहिनि इहे गुलाब जहिड़ा आहिनि, हिते ॿ गुल ठाहियईंसि। इन जूं अखियूं जेके आहिनि से हरणी जहिड़ियूं आहिनि, उहे अखियूं वॾियूं करे हीअं करे चई हाणे इहो मुहांडो वणेव थो, इहो वाह जो महबूब आहे। माना इहो मुग़ालते जो महबूब आहे। इन्हनि जो जेको असां जेको वाधारो था कयूं बयान में उन जो आहे। मज़ो असां वठूं था, पर इहो मज़ो असां पाण था वठूं। बुनियादी तौरु बयान में मज़ो कोन्हे। जेकर हुनखे गया मयानी अंदाज़ में ॾिसिजे त उन में मज़ो कोन्हे। तंहिंजे करे कनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त शाइरी रुगो मुबालगो आहे। पर मां जंहिं वस्फ़ खे मञा थो उहा हज़रत अली करमुल्लाह वजह जे तरफ़ां आहे। हज़रत अली खां कंहिं पुछो त शाइरी छा आहे, चयूं त शाइरी तर्ज़ कलाम आहे, यानी ॿोली या कलाम जो हिकिड़ो नमूनो आहे। सही आहे त सही आहे, ग़लति आहे त ग़लति आहे। माना शाइरी जी इन खां वधीक बहितर वस्फ़ बि नथी थी सघे। तर्ज़ कलाम आहे, आम कलाम न आहे, मख़सूस तर्ज़ आहे कलाम जी। सो जेकॾहिं सही आहे त सही आहे, जे ग़लति आहे त ग़लति आहे। इन नुक़्ते ते अॻिते हली असां ॻाल्हाईंदासीं त सही ग़लति छा आहे, शाइरी जी अहमियत कीअं वञे थी या चढ़े थी। पर इहे 4-5 राया आहिनि आलमनि जा। शाइरी छा आहे, इन ते जेकॾहिं कंहिं दोस्त खे मुताले करिणो आहे, मूंखे ख़बर न आहे तव्हां वटि किताब हूंदा, तव्हां सभिनी वटि लाइब्रेरियूं बि हूंदियूं। किताब आहे, मशहूरु किताब आहे, अरस्तू से इलियट तक, उर्दू जो किताब आहे, जमील जालबी जो। उन जा जेके पहिरियां 5-6 सुफ़ा आहिनि उन में हुन सभिनी अदीबनि फ़िलासफ़रनि ऐं आलमनि जा राया ॾिना आहिनि त उहे छा था चवनि त शाइरी छा आहे। इहो पढ़ण जो कमु आहे, मुंहिंजे हिते ॿुधाइण जहिड़ो न आहे। 4-5 सुफ़ा आहिनि ऐं जुदा जुदा सवें आलमनि जा राया आहिनि। इहो जेकॾहिं तव्हांखे पढ़णो आहे त अरस्तू से इलियट तक जमील जालवी जो किताब आहे, उर्दू में आहे, पढ़ी सघिजे थो। हाणे असां शाइरी जा राया ॿुधा, शाइरी ते वस्फ़ ॿुधी, शाइरी जी जेको मां उनखे लफ़्ज़ कोन ॾिनो, पहिरियों हिसो जेको मुशाइरी जो जंहिंमें आवाज़ ऐं ॿोलियुनि जो बयानु हो, इन खे असां शाइरी जो नफ़्स चवंदा आहियूं। इहो शाइरी जो नफ़्स आहे जंहिंमें आवाज़, ॿोली ऐं असांजो सभु कुझु अची वियो। हाणे आहे त शाइरी बज़ात ख़ुदि, ॿियो ॿी हुनजी कड़ी आहे शाइरी बज़ात ख़ुदि। बज़ात ख़ुदि माना पंहिंजे उरूज़ सां गॾु। हाणे इहो बि मां हिन में लिखी आयो आहियां त जेकॾहिं को आलम तव्हांखे सुझे या तव्हां शाइरनि में को अहिड़ो दोस्त आहे जेको ॻाल्हाए सघे थो उरूज़ ते, त शाइरी जो उरूज़ छा आहे या उन्हनि जूं केतिरियूं वैराइटीज़ आहिनि, केतिरो हुनजो वुसअत आहे, त उन खां लेक्चर करायो। छो त हीउ बाक़ाइदा वॾो कमु आहे, नंढो कमु न आहे। पर
जेकर ही का ज़रूरत पई त वरी पोइ सोचींदासीं हिन ॻाल्हि ते, पर फ़िलहाल इहो आहे त बज़ात ख़ुदि शाइरी, हाणे वरी चऊं था शाइरी जी मां 2-3 महीना थिया आहिनि त हिकिड़ी महफ़िल में वियो हुउसि राति जो मूं सां गॾु, अलाए ही हो अलाए केरु हो, तूं है जेको हलऊं होॾे सकरंड, तूं है। असां 3-4 ॼणा विया हुआसीं, हिकिड़ी वॾी गॾिजाणी हुई, हा, उन में कुझु शाइरनि ऐं अदीबनि खे अवार्ड पिए ॾिनऊं ऐं उहे जीअं सिंध वारनि जे तरफ़ां हुआ, इमदाद मोहम्मद शाह। इमदाद मोहम्मद शाह। उते असां त घणो कोन ॿुधो प्रोग्राम, असांखे त रुॻो अवार्ड वठिणो हो, सो वरितोसीं। पर उन में तकरीर कई हुई साईं जलाल महमूद शाह। जलाल महमूद शाह चयो त मां हींअर बि हिकिड़ी कचहरी मां थो पियो थियो अचां कराची मां, वरी हिते बि ॻाल्हाईंदासीं। असां जेके आहियूं असांजा छा चवंदा आहिनि सियासतदान, असांजो कमु इहो आहे पंहिंजी जेका आहे असांजी राह हुनजी कयूं। सो चई त असां कॾहिं कॾहिं कलाकनि जा कलाक तकरीर था कयूं, पर ॾिसूं था त माण्हू चुरानी नथा। पर हिकिड़ो शाइर अचे थो 2 सिटूं थो पढ़े, माण्हू ताड़ियूं वॼाए उथी था बीह रहनि। हिन तव्हांखे पंहिंजी अहमियत बि सम्झणु खपे त शाइरी 5हों प्रोग्राम आहे शेख अयाज़ जो। शेख अयाज़ खां वॾा माण्हू सिंध में गुज़रिया आहिनि, शेख अयाज़ नंढड़ो माण्हू आहे उन्हनि जे निस्बत सां, पर छाकाणि त शाइर आहे, शाइरी थो करे, तंहिंजे करे हुनजा सॼा प्रोग्राम था थियनि। हिकिड़े प्रोग्राम में नव जतोई में मां वियुसि, निमाणे जो प्रोग्राम हो, यानी थर खां बि माण्हू आया ऐं कश्मोर खां बि माण्हू आया। निमाणो अवां मां कंहिं ॾिठो हुजे या न ॾिठो हुजे, मां ॾिठो, यानी अहिड़ो माण्हू हो जो जेकॾहिं लंघे वञे त ओॾे के गौर बि कोन कंदो त इहो बि को माण्हू आहे, गुज़री वियो, बसि गुज़री वियो, हा माण्हू हो। पर हुन जी शाइरी हुनखे इते पहुचायो जो सॼी राति कचहरी थी, थर जा माण्हू बि हुआ ऐं हेॾो जा, ऐं मां उन में तकरीर बि इहा कई हुई त तव्हां शाइर पाण खे सुञाणो, तव्हांजी अहमियत इहा आहे जो तव्हांजे पाड़े में जतोई रहनि था जेके सिंध जा 4थों पाओ आहिनि, पर उन्हनि जो ॾींहुं कंहिं कोन्हे मल्हायो। निमाणे जो ॾींहुं तव्हां मल्हायो, कंहिं जतोई जो ॾींहुं मल्हायो हींअर ताईं। शाइर जी अहमियत आहे, शेर जी अहमियत आहे ऐं शाइर जी अहमियत आहे। तव्हां पंहिंजी अहमियत खे सम्झो, तव्हां पाण खे सम्झो त तव्हां आहियो छा, तव्हांजी अहमियत कीअं थी ठहे, इहो अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। पर यानी हूअं मुंहिंजो मतिलबु आहे त शाइरी बज़ात ख़ुदि जेका आहे उनखे रुॻो उरूज़ न आहे, पर उनखे हिकिड़ी अहमियत बि आहे जेका असांजे समाज में आहे, ऐं उहा इहो खोड़ मिसाल आहिनि जेके ॾेई सघजनि था। भला उस्ताद बुखारी जहिड़ा दादू में खोड़ माण्हू आहिनि, शहर में ई खोड़ माण्हू आहिनि। उस्ताद बुखारी छो? इन जे करे जो शाइर आहे, हुन शाइरी में जेका ख़िदमत कई आहे उहा क़बूल पई आहे माण्हुनि वटि, माण्हुनि क़बूल कई आहे। त हाणे इन जे करे आयासीं त हाणे 3 कड़ी जेका आई, पहिरीं कड़ी आहे आवाज़, ॿी कड़ी आहे ॿोली, 3 कड़ी आहे शाइरी बज़ात ख़ुदि एज़ अ फ़न, एज़ अ सब्जेक्ट, ऐं 4थी कड़ी आहे अदब, छो त शाइरी बज़ात ख़ुदि अदब जो हिकिड़ो हिसो आहे। आम नमूने में अदब जूं कई सिन्फ़ूं आहिनि वॾियूं वॾियूं, कहाणियुनि वारा बि गुज़रिया आहिनि, असांजे ड्रामानि वारा बि गुज़रिया आहिनि ऐं शाइर बि गुज़रिया आहिनि उन ई में सिलसिले में। हाणे वरी ॿी वस्फ़ ते था अचूं त अदब छा खे चइबो आहे।
तव्हां सभई अदब जे दायरे में आहियो। आहे को दोस्त जेको मुंहिंजी मदद कंदो त अदब छा खे चइबो आहे, अदब छा आहे, ईअं ॻाल्हाए सघो था। कचहरी आहे तॾहिं चयूं पिया त कचहरी में वधीक खुलियल हूंदो आहे, माण्हू ॿुधाए सघंदो त अदब छा आहे। अदब जी हिकिड़ी वस्फ़ आहे, उहा ईअं ई नंढड़ी आहे जीअं मूं शाइरी जी ॿुधाई त अदब छा आहे। साईं अदब जेको आहे असांजी सिंधी ॿोली जो लफ़्ज़ न आहे, जेको अरबी या फारसी अरबी शायदि जो लफ़्ज़ आहे आदाब, जंहिंजो जमा आहे कंहिं ॻाल्हि खे सुठे सलीक़े ढंग सां बयानु करण खे थोरनि लफ़्ज़नि में अदब चइजे थो। सही आहे। हक़ीक़त करे वाक़ई अदब असांजी ॿोली जो लफ़्ज़ न आहे। असांजी ॿोली में वरी हिंदी जो लफ़्ज़ आहे साहित्य आहे, पर अदब आम इस्तेमालु थिए थो तंहिंजे करे आम ॻाल्हि कबी। हाणे तव्हां हिकिड़ी उन जी वस्फ़ में इहा शइ शामिलु कई त यानी जेको सुठे नमूने सां ॻाल्हाइजे, ईअं ई थियो, सुठे नमूने सां जेका ॻाल्हि कजे थी उहा अदब जे ज़ुमरे में अचे थी। छा ईअं आहे हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहा हुन जी वस्फ़ न आहे, इहा हुन जी ख़ूबी आहे। लफ़्ज़ पंहिंजे हर शइ पंहिंजी वस्फ़ सां शुरू कयो, इहा इल्मी निशानी आहे त अदब जी वस्फ़ छा आहे। पोइ ठीकु आहे, उन में बाक़ी तव्हां त हीअ बि हुजे, हीअ बदब आहे, हीअ बदब आहे, हीअं मूंखे बदब थींदो आहे, अदब हीअ बि थींदो आहे, अदब हीअं बि थींदो आहे, पर थींदो आहे। कंहिं बि नसरी या नज़मी लिखत लफ़्ज़ ॿुधंदा हूंदो, या का बि नसरी या नज़मी लिखत जंहिंखे फ़न लतीफ़ वांगुरु तारीख़ी ऐं तक़रीती क़दुर शनासी कजे, जंहिंमें तारीख़ जे हवाले सां ऐं तनक़ीद जे हवाले सां उन जी जेका ख़ासियत आहे, उन जी शनासाई आहे, इन खे अदब चइबो आहे। ॿोली वरी चई वञा कंहिं बि नसरी या नज़मी सूरत वारी लिखत, छो त आहे त लिखत बुनियादी तौरु अदब सॼो लिखत आहे, नसरी हुजे या नज़मी हुजे, ॿई नसरी या नज़मी लिखत जेका फ़न लतीफ़ वांगुरु पर तारीख़ी ऐं तनक़ीदी क़दुर शनासी सां हुजे। हुन में तारीख़ी क़दुर शनासी बि हुजे ऐं तनक़ीदी क़दुर शनासी बि हुजे, इन खे अदब चइबो आहे। ठीकु आहे। हाणे अदब जे हवाले सां हिन वक़्तु असांजो अदब जिथे बीठो आहे, तव्हां सभई उन अदब जा हिसा आहियो, असां सभई उन अदब जा हिसा आहियूं। शाइरी जी जेकॾहिं तारीख़ जेका मूं लिखी आहे, छो त हिते मूं वटि पना घणा आहिनि, चवण जे लाइ मूं वटि थोरो आहे, पर मूं वटि पूरो हाणे ॼण सम्झो पूरो मवादु थी वियो आहे जेको मां 2-3 कलाक ॻाल्हाए सघां थो, जेकॾहिं मां ॾिसंदो वञा ऐं पढ़ंदो वञा। शाइरी तॾहिं खां शुरू थी आहे जॾहिं खां माण्हू में अलाव जी ख़ूबी पैदा थी आहे, ऐं इहा आलमनि चयो आहे त इहा 75,000 साल अॻु में माण्हू ॿोली ॻाल्हाईंदो हो। अॼु खां 75 साल अॻु में माण्हू ॿोली ॻाल्हाईंदो हो, माना उन वक़्त खां वठी हुन जे ज़हन में जेके बि ॻाल्हियूं हुयूं
उहे सभु हू यादि कंदो आयो आहे। हाणे इहो आहे फोक अदब जेको आहे, जेको माण्हू यादि करे थो। छो त पोइ अदब लिखत में तॾहिं आयो जॾहिं लिखत आई। इन खां अॻु में जेको अदब हो उहो यादगिरी हुई। उन यादगिरी में तक़रीबन 75,000 साल अॻु में जेको बि माण्हू ते गुज़रियो आहे, जेकी माण्हू सोचियो आहे, जेकी माण्हू कयो आहे, उहो सभु हुन जे ज़हन में हो। इहो सभई लोक अदब जी सूरत में तक़रीबन 3500 साल अॻु में लिखत जी सूरत में अचणु शुरू थियो। याने हाणे हू अदब जी हिकिड़ी सूरत हुई, ही अदब जी ॿी सूरत आहे। हाणे लिखत में आयो, माना जेकी बि माण्हू जी पुराणी यादगिरियूं हुयूं उहे ग़लति हुयूं, सही हुयूं। उहे ॾंद कथाऊं हुयूं, उहे कूड़ हा, उहे ग़लतियूं हुयूं, उहे सभु जूं सभु लिखत में अचणु शुरू थियूं। माना हाणे अदब जी सूरत असां वटि जेका हींअर हले थी पई उन जी इब्तिदा थी ऐं इहा ॿोली सां थी। ॿोली तक़रीबन 3200-3300 क़बल मसीह जी आहे। पहिरियां ई सुमेरियुनि ईजाद कई, जंहिंखे मेखी लिखत चवंदा आहिनि, ऐं पोइ ॿिए नंबर ते मिस्रियुनि ईजाद कई, जंहिंखे हेरोग्लिफी सॾींदा आहिनि। ॿई जुदा जुदा लिखतूं आहिनि। हिकिड़ी लिखत जेका आहे उहा लीकनि वांगुरु आहे, ॿी लिखत जेका आहे सा तस्वीरुनि वांगुरु आहे। इन्हनि सूरतुनि में असांजो जेको पुराणो अदब हो या पुराणी सोच हुई माण्हू जी, उहा इन्हे में होरियां थी अचणु लॻी। हाणे आयासीं इन ते पे त असां वटि जेका पहिरीं शाइरी पहुती आहे उहा तक़रीबन 3500 क़बल मसीह जी आहे, जेका सुमेरियुनि जे दौर जी आहे। उन में देवताउनि जो ज़िक्र आहे। उन वक़्तु जेके देवता माण्हुनि वटि क़ाबिल क़बूल हुआ या माण्हुनि जे एहतराम इज़त जे लाइक़ु हुआ, उन्हनि जी हुननि तारीफ़ कई आहे। ठीकु आहे, कई। उन खां पोइ यानी जॾहिं असां वरी 3000 क़बल मसीह खां हेठि था अचूं त ॿी सूरत इहा थी त माण्हू जेको आहे उहो देवता जो एलची थी पियो। यानी हाणे माण्हू मार्फती थी पियो ख़ुदा ताईं। तव्हांखे जेकॾहिं वञिणो आहे त अॻु में माण्हू जे थ्रू वञो। हे जेके फ़िरौन विरौन हा, इन क़िस्म जा जेके बि थिया, फ़िरौन जूं तक़रीबन 30 आहिनि, जीअं चइबो आहे त दौर जेके 3000 साल हलिया आहिनि। उन में जेके दौर हलिया आहिनि उन्हनि में इहो आहे देवताई दौर हलियो आहे। तंहिंखां पोइ वरी माण्हू देवता जे विच ते राब्ते जो ज़रियो थियो आहे। तंहिंखां पोइ 3 नंबर ते माण्हू ख़ुदि बादशाह थियो आहे। हुनखे हाणे ख़ुदा जी गर्ज़ कान्हे का, उहो पाण सभु कुझु आहे, जेकी वणे सो करे। त हाणे इन हर दौर में जॾहिं देवताउनि जी हुई तॾहिं माण्हुनि देवताउनि जी कई। जॾहिं बादशाह देवताउनि जा एलची थिया त उन्हनि जी तारीफ़ कयूं। जॾहिं वरी ख़ुदि बादशाह पाण थी वेठा त बादशाहनि जी कयूं। अॼु बि असां कॾहिं कॾहिं बादशाहनि जी तारीफ़ कयूं था। ईअं कोन्हे को सिलसिलो हले पियो, जारी आहे, को ख़तमु न थियो आहे, पर यानी सिलसिलो ओॾां थो अचे, रिवायत में अचे थो। हाणे इहा आहे शाइरी जी ख़ासियत। इनखे रूह असर चइबो आहे। जहिड़े क़िस्म जो माहौल हुजे, जहिड़े क़िस्म जूं हालतूं हुजनि, शाइर उन क़िस्म जी ॻाल्हि करे। शाइर उहा ॻाल्हि करे माण्हुनि खे उन हालतुनि में शूर ॾिए। इहा शाइरी जी अहमियत आहे, इहा शाइरी जी वॾे में वॾी ख़ुशूसियत आहे। उन वक़्त में इहे शयूं पसंदि हुयूं, हलंदियूं आहियूं, हलंदियूं आहियूं। हाणे अचिणो इहो आहे त हींअर असांजो रूह असर छा आहे।
आया रिवायती आहे या अक़ीदे जो आहे, विश्वास जो आहे, या साइंस ऐं टेक्नोलॉजी जो आहे। छो त अॼु खां 300 साल अॻु में साइंस असां वटि ख़ीमा खोड़िया आहिनि ऐं उहा किथे पहुती आहे उनजो हिकिड़ो जुदा बाब आहे त हींअर हू कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। ईअं था चवनि त इंसान जो काइनात में का अफ़ादियत ई कान्हे, इंसान जी काइनात में का अफ़ादियत ई कान्हे। छो त काइनात में सिज चंड तारा आसमान हवाऊं ऐं से मुंहिंजे खे चवां कहकशाऊं ब्लैक होल सभु अची विया। इन में माण्हू जो कहिड़ो किरदारु आहे? असांजो को बि किरदारु कोन्हे को। इहो फितरती तरह सां पंहिंजो कमु कनि थियूं पयूं। असां रुॻो उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कयूं था, पर असांजो को रोल इन विच ते कोन्हे को। असांजो रोल धरती ते आहे, असांजो रोल धरती जी जेका ज़िंदगी आहे उन में आहे। तंहिंजे करे असांजी शाइरी जेका आहे उहा जेकॾहिं आसमानी ख़बरूं थी करे ऐं ॿियूं थी करे त उहे असांजे वक़्त जी तक़ाज़ा न आहे, उहो रूह असर न आहे। रूह असर इहो आहे त असांखे धरती ते छा करिणो आहे। हाणे उन में असांजी शाइरी असां जेका हींअर ताईं ॿुधूं था उन में 2-3 क़िस्म जेके शाइरी जा हलनि था पिया, इश्किया शाइरी आहे या से मुंहिंजे खे चवां सूफ़ियाना शाइरी आहे, मज़हबी शाइरी हिकिड़ो हिसो आहे। इहे सभई शाइरी जा क़िस्म जेके आहिनि इन्हनि में तव्हांखे किथे बि साइंस ऐं टेक्नोलॉजी जी ॻाल्हि न मिलंदी। वेठा आहिनि सभई शाइर। तव्हां मां कहिड़े शाइर नेटवर्क जो ज़िक्र कयो, कहिड़े शाइर तव्हांजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कई आहे, कहिड़े शाइर तव्हांजी इंटेलिजेंट प्लानिंग जी ॻाल्हि कई आहे? का ॻाल्हि न कई आहे। माना तव्हां वक़्त जी ॻाल्हि त कई ई कोन था। तव्हां उन वक़्त जी ॻाल्हि था कयो जेको वक़्तु गुज़री चुका आहिनि, उहे ज़माना गुज़री चुका आहिनि। हींअर जेकॾहिं असां फ़र्ज़ु कयो ॻाल्हि असांखे वणे थी, मूंखे बि वणे थी, तव्हांखे बि वणे थी, महबूब जी ऐं इश्क जी ॻाल्हि कयूं था, इहा फितरी ॻाल्हि आहे, वणे थी, पर अफ़ादियत इहा शाइरी में न आहे। इन शाइरी में अफ़ादियत न आहे। इहा शाइरी असांजे कम जी न आहे, इहा शाइरी असां लाइ न आहे, असांजे पोइ नसुल लाइ न आहे। इन जे करे हींअर वारी जेका जेको दौरु आहे इन में असांजे शाइरनि खे पंहिंजो सोच ऐं फ़िक्र जो जेको अंदाज़ आहे उहो इन पासे आणणु खपे जेको असांखे हींअर कमु ॾींदो, असांजे ईंदड़ नसुल खे कमु ईंदो ऐं उन्हनि वटि ईंदो। हाणे वरी आख़िरी कड़ी जेका आहे हिन जी उहा जेका जिथां सिलसिलो शुरू थियो हो उन ते था अचूं। तव्हां उन में ॾिसो, तव्हांखे उन में बि उहा शइ नज़र ईंदी। हीअ मूं वटि मूंखे हिकिड़ो पनो अञा हथु कोन आयो, सची पची ॻाल्हि आहे, छो त असां बि ईअं ई आहियूं खिलड़ियल पखिड़ियल माण्हू। मूं वटि 5 शेर आहिनि जेके 2500 क़बल मसीह खां वठी 1500 क़बल मसीह ताईं जा आहिनि, याने हज़रत मूसा खां बि अॻे जा। सोचो, उहे फिरौननि जा ऐं सुमेरियुनि जा आहिनि। हाणे तव्हां उहे शेर ॿुधंदो त तव्हांखे मालूम थींदो त शाइरी कीअं इर्तिक़ा कई आहे, कीअं आई आहे शाइरी। सही 5 शेर आहिनि, वधीक मूं वटि न आहिनि, जेके आहिनि उन जी ॻाल्हि कबी। पहिरियों शेर आहे जेको 1 2 3 4 5 6 छहनि न चइजे खणी, बल्कि 3 सुटुनि जो आहे। सुवाल आहे, उनजे पुठियों जवाबु आहे। पर तव्हां ॾिसंदो त केॾी सादगी आहे। उन में साह वारनि जा नाला आहिनि। उन वक़्त में जेके जानवर हुआ
उन्हनि जा नाला आहिनि। अंग्रेज़ी आहे त वेयर दी तेला गोया वॉज रोस्टेड एंड ईटन। हिकिड़े जानवर जो नालो आहे त उनखे किथे पचायोसीं ऐं किथे खाधोसीं, ॻाल्हि थो करे। ऐं पोइ में मोट में थो चए देयर बिलो ए विंड, फलाणी जाइ ते हेठि जेका हवा पई थी लॻे ऐं जेको खुलियल मैदान आहे उन में किथे खाधीसीं। पहिरें में सुवालु आहे फलाणो जानवर जेको मारियोसीं उहो किथे पचायोसीं ऐं किथे खाधोसीं, हू चए थो फलाणी जाइ ते इहो खाधोसीं। ॾिसो केतिरी सादी ॻाल्हि आहे, न को ख़्यालु आहे, न को फ़िक्र आहे, न को मसइलो आहे, हुननि जो हिकिड़ो अमली हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका हुननि बयानु कई आहे। ॿिए में बि ईअं ई आहे, वेयर दी मेमियाना वॉज रोस्टेड एंड ईटन देयर बिलो द विंड। साॻिए नमूने में आहे, वरी ॿिए जानवर जी ॻाल्हि आहे, मिसाल फाड़ो उहो किथे मारियोसीं, किथे पचायोसीं, किथे खाधोसीं, हू चए थो फलाणी जाइ ते। ईअं वरी ॿिए हंधि आहे त फलाणे हंधि जेको हरणु मारियोसीं उहो किथे पचायोसीं, किथे खाधोसीं, हू चए थो फलाणी हंधि खाधोसीं। माना हाणे इन में हुननि जानवरनि जे खाधे ऐं इन जी ॻाल्हि कई आहे। पर इन खां वधीक अहम जेको आहे, जेको सुमेरियुनि जो शहरु आहे, उहो आहे फादर ननर लॉर्ड ऑफ अनशार चीफ ऑफ द गॉड्स। ननर जेको आहे सो सुमेरियुनि जो वॾे में वॾो देवता आहे ऐं हू उन शहर जो, छाकाणि सुमेरियुनि जा जेके वॾा वॾा शहर हुआ उन्हनि में हर शहर जो हिकिड़ो देवता हो अलॻि अलॻि, पर उन्हनि जो जेको चीफ देवता हो उहो ननर हो ऐं उहो उर जो हो। ऐं उर उहा जाइ आहे जिथां हज़रत इब्राहिम जो काफ़िलो मथे वियो। उर उहा साइट आहे, हिन में फ़रात ऐं दजला जे छोड़ वटि वॾी साइट आहे जेका 4000 साल क़ब्र मसीह जी आहे। उन में उन जो जेको देवता आहे उहो ननर आहे। उन जी ॻाल्हि थो पियो करे शाइर त फादर ननर लॉर्ड ऑफ अनशा चीफ ऑफ द लॉर्ड्स। सभिनी लॉर्ड्स जेके आहिनि, सभई जेके शहरनि जा देवता आहिनि, उन्हनि जो जेको मुख्य बाबा उहो ॿिए हंधि आहे। वरी फादर ननर लॉर्ड ऑफ ग्रेट अनु चीफ ऑफ द गॉड्स। ओड़ी सिट आहे, रुगो नाला बदिलियल आहिनि। फादर ननर लॉर्ड ऑफ सिन चीफ ऑफ गॉड्स। फादर ननर लॉर्ड ऑफ उर चीफ ऑफ लॉर्ड्स। फादर ननर लॉर्ड ऑफ एग्रिसा चीफ ऑफ गॉड्स। माना केॾी सादी शाइरी आहे। फलाणो हुयो देवता, फलाणनि देवताउनि जो सरदार, फलाणे देवता जो सरदार, फलाणे देवता जो सरदार, पर देवता जी तारीफ़ आहे हिकिड़े जी। हितां खां सिलसिलो इहो जेके शुरू थियनि था, पर तव्हां शाइरी ॿुधंदा वञो। तव्हां अहिड़ी शाइरी कई आहे, तव्हांजी जेकॾहिं इब्तदाई शाइरियूं पढ़ो जेके चवनि था त पहिरियां शेर आहिनि, तव्हांजे हिननि में आया आहिनि, सभिनी अदब में ॾिना अथनि। पहिरियां शेर जेके आहिनि उहे सादड़ा आहिनि, उन्हनि में ईअं ई आहे, या त को इहो आहे नसीहत आहे, या को कौल आहे, या का नंढड़ी ॻाल्हि आहे। ईअं शुरू थिया आहिनि, हीअ बि ईअं ई शुरू थिया आहिनि। टियों शहर जेको आहे उन में कुझु फ़लसफ़ी आहे, कुझु फ़लसफ़ो आहे। उहो आहे फर्स्ट मैन, पहिरियों माण्हू। यू आर हिज चाइल्ड, तूं हुनजो ॿारु आहीं, तूं हुनजो औलाद आहीं। पहिरियों माण्हू, तूं हुनजो औलाद आहीं। ही इज़ योर चाइल्ड, हू तुंहिंजो औलाद आहे। पहिरियों माण्हू, तूं हुनजो औलाद आहीं ऐं हू तुंहिंजो औलाद आहे। असां वटि अहिड़े क़िस्म जा सुवाल जवाब माण्हू कंदा आहिनि त अॻु में आनो हो या अॻु में कुकड़ हुई। मतिलबु इहे ॿई हिक ॿिए मां आहिनि। आनो कुकड़ मां आहे, कुकड़ आने मां आहे। हीअ बि साॻी ॻाल्हि आहे, साॻी क़िस्म जी शइ आहे। फर्स्ट मैन, यू आर हिज चाइल्ड,
he is your child. First woman, you are her child, she is your child. पहिरीं औरत जेका आहे तूं हुन जो ॿारु आहीं, हू तुंहिंजो ॿारु आहे. छो त पहिरीं आहे न, आख़िर कंहिंजो ॿारु आहे, तुंहिंजो ई ॿारु आहे सम्झ. ऐं इन में हिकिड़े क़िस्म जो फ़लसफ़ो आहे, हिकिड़े क़िस्म जी सोच आहे. वाटर मॉन्स्टर, यू आर हिज चाइल्ड, ही इज़ योर चाइल्ड. यानी पाणी जो जेको भूत आहे, देवता इहो आहे, छा चवंदा आहिनि, मॉन्स्टर यानी ख़तरनाक हिकिड़ो थिए थो, उहो तुंहिंजो ॿारु आहे, तूं हुनजो ॿारु आहीं. यानी हर शइ हिक ॿिए मां आहे. छो त पहिरियां आहिनि न, बुनियादी आहिनि न, त इहे सभई हिक ॿिए मां आहिनि. इहो इन्हनि जी का बुनियादी ॿी का तख़लीक़ कान्हे का, इहे हिक ॿिए मां आहिनि. ऐं आख़िरी आहे दी ब्लैक वाटर हॉर्स, यू आर हिज चाइल्ड एंड ही इज़ योर चाइल्ड. तूं हुनजो ॿारु आहीं, हू तुंहिंजो ॿारु आहे. इहे टे शेर इन क़िस्म जा आहिनि. चौथों शेर जेको आहे उहो आहे सूरज देवता ते. छो त देवताउनि मां हली 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 आख़िरी जेका सूरत देवता जी अची बीठी, उहा अची सिज ते बीठी, जंहिंजो ज़िक्र हज़रत इब्राहिम बि कयो आहे. अॻु में हुन सिज खे चयो त ही ख़ुदा आहे. माना इहो ख़ुदा जी नौबत जेका हलंदी आई, हीअ शइ ख़ुदा आहे, हीअ शइ ख़ुदा आहे, हीअ शइ ख़ुदा आहे. पर हलंदे हलंदे माण्हू जी आख़िरी सोच हिते अचे बीठी, माना इहो ई ख़ुदा आहे. वाक़ई सिज वॾी शइ आहे, असां ख़ुदि सम्झूं था सिज वॾी शइ आहे. हिते अची बीठी. हाणे उहो आहे बि सूरज देवता ते, जेको 14वीं सदी क़बल मसीह जो आहे. अखनातून नाले हाकिम हो, उन जो ठाहियलु आहे. उहो मां पढ़ी वञा थो, अवां उनखे ॾिसो. ऐं उहो सम्झण जहिड़ो बि आहे. Thy dawning is beautiful in the horizon of the sky. तुंहिंजो सुबुह जो उभरण आसमान जी जेका शफ़क़ आहे, जेको आहे दाइरो, उन जो केॾी न ख़ूबसूरती थो करे, केॾो ख़ूबसूरत थो लॻे उते. ओ लिविंग एटोन, एटोन हुनजो लक़ब आहे सिज जो. बिगनिंग ऑफ लाइफ, तूं ज़िंदगी जी शुरूआत आहे, तो वटि ज़िंदगी जी इब्तिदा आहे. वेन दाउ राइज़ेस्ट, जॾहिं तूं उभरी थो, इन द ईस्टर्न होराइज़न, ओभर खां, दाउ फिलेस्ट एवरी लैंड विथ दाइ ब्यूटी. सॼे ज़मीन ते तूं पंहिंजी ख़ूबसूरती ऐं हुस्न पखेड़े थो छॾी. सिज जी तारीफ़ आहे, पर यानी उहो उन्हनि जो देवता आहे. यू आर ब्यूटीफुल, ग्रेट, ग्लिटरिंग, दाइ रेज़ दे एनकम्पास द लैंड्स, इवन ऑल दैट यू हैस्ट मेड. जेकी तो ठाहियो आहे, जेको तो पैदा कयो आहे, उन सॼे खे तुंहिंजो जेको रोशनी आहे, तुंहिंजी जेका किरण आहिनि, उहे उनखे ख़ूबसूरत था कनि, उनखे जीआरनि था. हाउ मैनीफोल्ड आर दाइ वर्क्स, तुंहिंजा केतिरा कम आहिनि, तूं केतिरा कम थो करीं. रुगो रोशनी न, पर ॿिया बि तूं केतिरा कम थो करीं. गर्मियूं, सर्दियूं, मौसमूं, ऊंदा, रोशनी, इहे सभु सिज, राति, ॾींहुं, सभु सिज जा कारनामा आहिनि न. चए थो त मैनीफोल्ड आर दाइ वर्क्स, दाइ आर हिडन फ्रॉम बिफोर अस. तूं असां खां लिकल आहीं, त तूं छा थो करीं, तो छा छा आहे. ओ सोल गॉड, ओ अकेला ख़ुदा, whose powers no other possesseth. इन जहिड़ा अख़्तियार ॿियो को बि नथो रखे, कंहिं ॿी शइ खे, कंहिं बि ॿिए देवता खे तो जहिड़ा पावर अख़्तियार न आहिनि. Thou didst create the earth according to thy heart. तो पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़मीन पैदा कई आहे. इहो सॼो शेर आहे. माना सिज देवता जी तारीफ़ आहे, जेका 14वीं सदी क़बल मसीह में हिकिड़े वक़्त जे बादशाह
शेर जे अंदाज़ में कई आहे। हाणे वरी शाइरी जो उहो नमूनो जेको असां ताईं अचे थो, उन में बि उहा ॿाहिरीं झलक आहे। इहो आहे प्यार जो गीत। ऐं हिकिड़ी छोकिरी जे तरफ़ां आहे, न रुॻो प्यार जो गीत आहे पर हिकिड़ी ख़ातून जे तरफ़ां आहे जंहिंजो नालो बि आहे। उन चयो आहे त आई एम दाई फस्ट सिस्टर, पहिरीं सिस्टर, मां तुंहिंजी पहिरीं भेण आहियां। हाणे इन ॻाल्हि ते थोरो तारीख़ी नज़र विझबी। फिरौननि जो हिकिड़ो दौरु, फिरौननि जा दौर टिनि विरिहायल आहिनि, अर्ली, मिडल ऐं लेट। पहिरियों दौरु जेको आहे फिरौननि जो, जेको 3100 क़बल मसीह खां शुरू थो थिए, मीनेस उन जो अॻुवाण आहे। उन में ही दस्तूर हो त भाउ जे लाइ उहो ई लक़ब, उहो ई अखर इस्तेमालु थींदो हो जेको महबूब जे लाइ, ऐं भेण जे लाइ उहो ई लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हो जेको महबूबा जे लाइ। लफ़्ज़ साॻियो ई हो पर ग्रामर में हुननि जी सम्झाणी अची वेंदी त मुज़कर आहे या मुअन्नस आहे। त हाणे माई चवे थी आई एम दाई फस्ट सिस्टर, मां तुंहिंजी पहिरीं भेण आहियां, मां तुंहिंजी माशूका आहियां। लफ़्ज़ जी माना सिस्टर आहे छो त औरत आहे, पर माना हुनजो लफ़्ज़ जेको आहे उहो इहो आहे त मां तुंहिंजी पहिरीं महबूबा आहियां। एंड दाउ आर्ट टू मी एज़ गार्डन, तूं मूं लाइ बाग़ वांगुरु आहीं, तूं मूं लाइ पंहिंजे आशिक़ खे थी चवे बाग़ वांगुरु आहीं, which I have planted with flowers and all sweet smelling herbs। उहो बाग़ आहे जंहिंखे मूं ख़ुशबूदार ॿूटनि सां ऐं ख़ूबसूरत गुलनि सां सजायो आहे। I directed a canal into it, मूं हिकिड़ो वाह उन में छोड़ियो आहे, मूं हिकिड़ो वाह पाणी जो उहो बि उन में छोड़ियो आहे ताकि उनखे आबियारी बि उनजी थिए। इन जे लाइ कुझु अदीबनि पंहिंजा राया जेके ॾिना आहिनि उहे त मां कोन थो पढ़ां, छा था अदीब चवनि हिनखे, जुदा जुदा रंग था ॾियनि। पर यानी ईअं आहे त आई डायरेक्टेड ए कैनाल इन टू इट दैट यू माइटेस्ट डिप दाई हैंड्स इन टू इट, ता त तूं पंहिंजा हथ इन में साफ़ करी ईंदो आहीं इन कैनाल में। अच्छा, when the north wind blows cool, that you might dip thy hands into it when the north wind blows cool, जॾहिं उत्तर जूं हवाऊं थधियूं लॻनि तॾहिं तूं पंहिंजा हथ इन में धोई, इन में साफ़ करी। छो त हे असां वारो हिसो ॾखिण जो आहे, ज़ाहिर आहे मिस्र ई जेका आहे इहो उत्तर न आहे, उत्तर जूं थधियूं हवाऊं असां वटि कॾहिं कॾहिं थियूं लॻनि, आम न आहिनि। इहो हिकिड़ी औरत जो गीत आहे जेको हुन पंहिंजे महबूब लाइ चयो आहे। हाणे इन खे मूं हुन लाइ ईअं पियो चयो त शाइरी इर्तिका करे पहुती आहे, ऐं इर्तिका हुनजी जेका आहे उन में जेको मुख्य गुण आहे सो इहा आहे त उहा रूह असर मुताबिक़ जेके हालतूं हुयूं, जेको वक़्तु हुओ, जहिड़े क़िस्म जी दुनिया हुई ओड़े क़िस्म जी शाइरी, ऐं उन हवाले सां मां हाणे चयो त असांजी शाइरी किथे हुजणु खपे, छा हुजणु खपे। इहो हो असुलु मक़सदु त अव्हां पंहिंजी शाइरी ते गौर कयो ऐं असां उनखे सोचण जी कोशिशि कयूं, ॾिसूं। छो त असांखे हींअर शाइरी गुल बुलबुल जी न खपे, सची ॻाल्हि आहे। तव्हां कॾहिं कॾहिं जेका शाइरी कयो था मज़ाहमती, उहा इन जे करे जो असांजूं हालतूं आहिनि, असांजूं हालतुनि जी तक़ाज़ा आहे, उहा असांखे वणे थी, उनखे असां पसंदि कयूं था। इन जे करे मज़ाहमती शाइरी ॾींहों ॾींहुं पंहिंजो मैदान साफ़ु कंदी थी वञे।
हू शाइरी पंहिंजो पंहिंजो होरिया होरिया दम छॾींदी थी वञे। हाणे वरी हिकिड़ो नओं शाइरी जो नमूनो निकितो आहे जेको आर्ट में बि आहे। आर्ट जे लाइ चवंदा आहिनि त जॾहिं वॾनि वॾनि आर्टिस्टनि पंहिंजे आर्ट खे ज़रे घटि फितरत ते वञी पहुचायो, जो जेकॾहिं हिकिड़ो मेवो ठाहे छॾनि त पखी उन जे मथां वेही वञनि ऐं वठी चुगनि, एॾी हालत थी वई। असांजी शाइरी अहिड़नि मरहलनि मां गुज़री हिते अची पहुती आहे जो हींअर ईअं सम्झो खणी त ॼण हिते पहुती आहे। पोइ छा थियो, पोइ जेके आर्टिस्ट हुआ उहे दिलि शिकस्ता थी पिया। हाणे असां महीननि जा महीना मथां हणी हिकिड़ी शकिल ठाहियूं था, हे भरिसां जेका कैमरा जेका निकिती आहे टके जी, हेतिरो इहो हथ में खयों थो अचे, इहो हिकिड़े सेकंड में असांखां वधीक ख़ूबसूरत ऐं इहा वाक़ई भली आहे। माना हाणे छा करणु खपे? सो हाणे असां वटि हिकिड़ो अदीबनि जो क्लास पैदा थियो आहे जेको अहिड़े क़िस्म जी शाइरी करे, अने ख़बर नथी पए त छा था चवनि, ॻाल्हि हुन जो मक़सदु छा आहे, इन जो लुब लुबाब छा आहे। मां हिन में उमरकोट में हुजां हिननि जो असांजो मंदर में, सो मंदरु वॾो वॾे में वॾो उमरकोट में भरिसां ई आहे, उन में शिव महाराज जो लिंगम लॻल आहे जेको ज़रे घटि मूं जेतिरो आहे ऐं संगमरमर जो। सो उहो ॾिसणु वियासीं, सो जेको पुजारी हुजे उहो फिरी फिरी चए साईं हेॾां अची ॾिसो न, ॾिसो त महाराज पाण वेठो आहे। हाणे मां होॾो फिरी वञा, मूंखे महाराज नज़र न अचे, हुनखे त अचे पियो, हुनजे अक़ीदे खे त उहो नज़र अचे पियो, पर मां हेॾो होॾो फिरी चवांसि भाई हूंदो, मूंखे नज़र कोन थो अचे। हाणे शाइरी ईअं थी वई आहे, आर्ट बि ईअं थी वियो आहे जो असां फिरी फिरी ॾिसूं था त इहो आहे छा, जेको चवणु थो घुरे उहो छा थो चवणु घुरे। हाणे उहा टियों क़िस्म शाइरी जो इहो, हाणे इहा आहे जिदत, इन खे नालो ॾिनो अथनि भई जदीद सोच, यानी उहा जेका रुॻो तव्हांखे ख़बर हुजे पर मूं ताईं न पहुचे, उहा सोच जेका रुॻो तव्हां अलाए छा सोचो अथव उहो उन में ॾेई छॾियो, मूंखे सम्झ में अचे या न अचे हिन सां हुनजो सरोकार न आहे। हाणे असांखे उहा बि न खपे, असांखे पुराणी रिवायती शाइरी बि न खपे, असांखे शाइरी हींअर वक़्त जी खपे। तव्हां दोस्त आहियो, असांखे साइंस ऐं टेक्नोलॉजी जेका आहे उन जी असांखे ख़बर ॾियो, उन जो असांखे इल्मु ॾियो, उन जो असांखे शूर ॾियो त असांजो नओं नसुल ऐं असां उन मुताबिक़ हलूं। महिरबानी करे